दोस्तों अस्सलाम वालेकुम या अली मदद ही सिंधी टेली फिल्म नफ़रत जी रिकॉर्डिंग अचो सो जो है सो अब खामा अचनि अहिड़ा छोकिरी जेकी आहे सो रीमा नाज़ ऐं असांजो मुमताज़ लाशारी जमाली आहे लाशारी बि ज़ात जो बि आहे जमाली बि आहे पुछंदा आहियूं चए थो भाउ लाशारी बि आहे जमाली बि आहे सो ही मोटरसाइकिल ते अचे थो ऐं हे वाजिद जेको आहे सो वॾी महिनत वाजिद छा थो सम्झी बाबा कमो कया न ही ॾिसो अचो 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 हलो हलंदा वञो थोड़ा तकड़ा तकड़ा रेस रेस हाणे एॾो फ्री अचो हाँ छोकिरा हाणे मथे हलो सभु हलो मथे सभु खणो गुगी खणो मथो फेराए बस तो फेराए गाड़ी तू इॾे फिरंदो वते तो फेराए तो मुमताज़ छा तो सम्झ वाजो ॾिसो कम आहिनि जा मुमताज़ जा हे फेस जेको आहे सो हेॾे परेशानी हालत में बीठो आहे हे वठो बाबा अचे हे वठो जल्दी कर सगत अस्सलाम वालेकुम या अली मदद दरिया ते बीठा आहियूं सिंधू दरिया फिल्म नफ़रत जी रिकॉर्डिंग ते असांजो अदाकार अचनि था इहा पासे अचो तेज़ गर्मी भी तमाम घणी आहे ही हलिया वञो बस हलो मथे छोकिरा अचो मथे अचो फेस अब हाल थोरो पते वञो हाणे असां कैमरा मथो रखंदासीं वरी पकड़ो स्पीड निकिता अचिजो न बाबा हाणे था वेझो छोकिरा अचो हेॾे सभु हेॾे अचनि परे थियो अचो हली अचो वाच अॻियां अचो न बाबा तूं पोयों भरींदे छा असांजी अचो दोस्तों दरिया ते ॾिठो हेड़ो महीनो अगस्त जी कई तारीख़ 22 अगस्त जा जेकी आहे सो रिकॉर्डिंग असां बीठा आहियूं पंहिंजो फेस कोठे था कयो वाजिद करोड़ो फिल्म जी नालो आहे नफ़रत ऐं इंशाल्लाह ही अनकरी फिल्म अचण वारी आहे जे बि दोस्त खे हिन फिल्म में कमु करणो हुजे त असांजो नंबर आहे 0300342855 ऐं इंशाल्लाह उनखे फिल्म में तमामु सुठो कैरेक्टर मिलंदो ॿियो नंबर असांजे अली रज़ा मैसर उन सां राब्तो कजो मूंसां ऐं फैज़ ओठो आहे वाजिद कलड़ो आहे ऐं सॼी संगत अख़्तियार चाचल मुंहिंजो तमामु प्यारो दोस्त आहे छोकिरा हेॾा थियो न अबा हेॾा लाइन हेॾे हलो ओए नी छोकरे के वो भी रहियो हलो अब तू भी अच ना जल्दी कर कहा उस समय काले था रलदा वतो असा के तो निकल वेदा करे तो चल हां भाई रे भी यहां तो सजादार थियो न तू काले तो ये भरी नहीं तार सही नथी दार थे रिजल्ट तो भरन न तू अरे स्पीड में अच्छा स्पीड में हले आ जाओ रीमा मुंह है ना पास लो कर रीमा मुंह है ना पास लो कर असानो मुंह असानो कर रीमा वही रीमा वाली फिजे थी ओके बाबा ओके सच्ची बताए तो बहुत सही बात कर हां अब नहीं हमारे बात रीमा हेडा मुंह कर वर्दी नथी दे ये सिरोजी लगी आ जंजीराना के वेड़े के ते आस्ते आला तो गलाई मार दिया रीमा के सिरोजी लगी आ गाड़ी में खबर नहीं भाई गेर में गाड़ी पहुंचे निकली है हां इन्हें भी का देख के रहो ये खड्डा में ओडे धप लगी वो गाड़ी रेस हेडे मुके हां बाबा हां रिकॉर्डिंग में थींदी रहंदी चल हां अचो बाबा अचो ए मिलाइन है ना हां मिला खरा मिनट है अख्तियार वीडियो भी बुधाई दो बाबा हां बा 4 मिनट थियो 4 मिनट है ना जी ओके अचो बाबा हेडो फ्री चो अचो भजन आ जो अख्तियार ये कैरेक्टर हां इनो भजन आ जो भाई हेडे तू अख्तियार बाबा होडो अचो अचे हिते ब्रेक हां हिते ब्रेक उठे दा मन सा हिते ब्रेक असा का लेंदा दे बाबा पो आता जी ओ आला बाज चलो वणो न बाबा बेटा इतो फेरा अचो हेडे अरे पिया जा हिने जगह था इतना ब्रेक नहीं जाए खाली के यार चाहते हैं इतना ब्रेक भी मुखे न सुजो रीमा लाई जाए का परेशानी में हां ऑटोमेटिक कर पानी को तो फिर सीधी अच्छा
बे मुखे परेशान गाड़ी बंद कर लाओ तू भी ला मुखे ॾिसो परेशान गाड़ी बंद कर हाँ वाह जिंदगी प्यारी है मोटरसाइकिल जी हाणे फोटो पकड़ो ना घर लेके मारिया सोठा मारनो थे तो मार फोटो कढा वीडियो बराबर के केरो जे इनकी छोरी मां डाल है मुके हाने सीन में उस में बिठाओ ता हाने लगवा हां क्यों ओके हेरे ॾिसो बाबा रीमा सोढा मारण दी ना मुखे मार वर चढ़ जा सोढा मारण दी ना मुखे मार बाकी मां तो को नफरत थी क्या नफरत तू नफरत के लायक कहीं बाकी मां तो को नफरत क्या थी नफरत अरे तू तो नफरत के लायक कहीं हे भाई ओके नफरत के लायक है जी मां चवाई तो सिद्धक से मां को नहीं दस आई ते विभा तो चवे अदा मां को नहीं दम मान लो तो मारो भाई आयो बाबा पोते तो आए मोबाइल हाणे सिखा दे मोबाइल के क्यों अदा मां को नहीं दस जगने मुखे मारनो तो मुखे मारियो दस तू भी तो जमाले बाबा हाने हे थोड़ा फ्रेम था हां बाबा हाने गोली ते हण दो हेरस ठीक ना गोली इंदी गोली हेठ तो आ करे हेठ के हरी गंजे तोखे भी गोली लगदी आ करे तू भी हेठ वज करी जा ठीक ना इते के तोरा छोकरा पोते थियो अरे फिर पोते थियो हेडा थियो ठीक है पत्थर खामोश जसरो जा क्यों मार तू रीमा चो मारनो तो मारो अदामा नहीं दम अदामा नहीं दस जगने मुखे मारनो दी तो मुखे मार बाबा लगे गोली थी लगे तो तू भी तो एक्शन जैसे परेशान तो रीमा इनके लगे दिमागी हो जान गोली लगी तो लगे पकड़ने लगे रीमा तो चमा बी गोली तो कहता तू बस कहीं है तो मुझे मुखे रीमा करे लगे गोली लगे थी ना गोली लगी तो लगे लड़ करे कर रीमा तो के बी गोली लगे जस तो तू भी हट कर जा बी गोली को बताई नहीं पेरा रड़ियो का जा थोड़ी रीमा सब का जान क्यों अदा जगने मुखे मार दी मुखे मार नहीं दस रीमा दस तो के गोली बी गोली दस किरो भाई किरो जल्दी कर शॉट उठे उसल मुखे रीमा जो बैठे हो ना भजन नाचो तवा हेडो इंथी जो अब जल्दी शॉट ही वठ जल्दी कर हेरे छोकरा पर्दे थियो बस खोल थन अच्छा क्या जल्दी अचे हिन जो मथो भी हेडे आउट थी वञो 2 मिंट हिन खे ॾिसी वरी हेडे फेर कजो मुंहिंजे पासे ॾे बियो क्यों तो क्या छोकरा पता नहीं हेडे थियो पर्दे थियो अचो हेडो कॾो आयो मार पे गोली हेडो अचो अब हे फ्रेम रखेन हाणे होडो रखेन कैमरा जल्दी कर हेडो अचो परयो अचो जोन परयो बस हाणे वञो केॾो हटो मत बस इन जी प्रेम में गड गड छो न तो बियो न सा हां मथो